अस्सलामुअलैकुम दोस्तों। किंग ऑफ सिंध मुमताज़ मौलाई जंहिंजो पुटु सारंग चांडियो जंहिंखे बैरिया टाउन पुलिस छो गिरफ़्तार करे लाकअप कयो, उन बाद मुमताज़ मौलाई छा कयो। तफ़सीली ॻाल्हि ॿोली शुरू करण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी बटन ते क्लिक करे नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। हलूं था पंहिंजे मेन टॉपिक तरफ़। त मुमताज़ मौलाई जो पुटु सारंग चांडियो बैरिया टाउन पुलिस न गिरफ़्तार कयो, बल्कि सोशल मीडिया ते हिकु कूड़ी ख़बर कुझु माण्हुनि ब्रेक कई। कुझु माण्हुनि चयो त मुमताज़ मौलाई जो पुटु गिरफ़्तार थियो आहे। वरी कुझु माण्हुनि चयो त मुमताज़ चांडे नाले सां बैरिया टाउन में हिकु ॿियो माण्हू बि हो, तंहिंजो पुटु गिरफ़्तार थियो आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इन ॻाल्हि में काई सदाकत ऐं सचाई न आहे। हिकु कूड़ी ख़बर सोशल मीडिया ते ब्रेक कई वई आहे। दोस्तों, इन वीडियो जे बारे में कमेंट्स जे ज़रिए असांखे पंहिंजे क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा ऐं चैनल खे बि असांजे सब्सक्राइब करे घंटी बटन ते क्लिक करे नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। मिलंदासीं नए वीडियो में। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।